उन जी रज़ा न हूंदी आहे ओॾहूं हटाए करे काॾे मोकिलींदो आहे इलन नूर ऊंदाहीअ मां कढी बर्बादीअ मां कढी तबाहीअ मां कढी जहन्नम जे रस्तनि मां कढी करे करीम रब उहो रस्तो नसीब कंदो आहे जेको नूर वारो रस्तो आहे। कहिड़ो रस्तो आहे थोड़ो गौर कजा गोठ प्यारे वारा। अॼु क़ुरान करीम पढ़ण जो एतिरो मुझे दिल में ख्याल आहे जो हिकिड़ी आयत न ॿ आयतूं न टे आयतूं न इहे क़ुरान करीम जूं हाफ़िज़ पंहिंजे ज़हननि खे तयार रखो। सालनि ताईं ज़िंदगीअ ते भरोसो न आहे क़ुरान करीम जूं आयतूं पिया पढ़जो दुनिया खे ख़बर पवे हे त हिकिड़ा फ़क़ीर चवनि था त अली वारिस आहे। अॼु क़ुरान मां थो ॿुधाए तूं त चवीं थो त अली असांजो वारिस आहे पर मुंहिंजो रब थो क़ुरान में चवे त मां जन्नत जो वारिस बि पंहिंजे महबूब जे ग़ुलामनि खे बनाए छॾियो आहे। खोले क़ुरान पढ़ंदो इंशाअल्लाह ताला मुझे बेनियाज़ रब छा फरमायो अल्लाह वलियुल लज़ीना आमनू युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। अल्लाह वलिया ईमान वारन जो वालिया ईमान वारन जो मददगारा ईमान वारन जो वारिसा ईमान वारन जो क्योंकि इते बीही रहूं इते बरात जो हिस्सो गुजरी वेंदो। अल्लाह वालिया कहजो जो ईमान वारन जो मददगारा अल्लाह कहजो जो वारिसा मुझो रब कहजो चो ईमान वारन जो। अचो थोड़ो क़ुरान करीम दे परी पे फेरो पायो ओ अल्लाह जा सोहना क़ुरान असां पढ़ियो आ वनज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शै। ओ अल्लाह जा सोहना क़ुरान हर शै तो में मौजूद आ हर शै जो जिक्र तो में मौजूद आ। असा गुनहगारन जी रहनुमाई फरमाए बुधा ईमान वारो केरा अल्लाह जे क़ुरान बुधायो ईमान वारो ओहो आ अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। ईमान वारो उहो जनखे मुझो सुहिणो नबी पंहिंजे जानन खां वधीक प्यारो हूंदो आहे। ईमान वारो उहो रब तो फरमाए ईमान वारो उहो जनखे मुझो सुहिणो नबी पंहिंजे जानन खां वधीक करीब हूंदो आहे अज़ीज़ हूंदो आहे। इहो रब जे क़ुरान फरमायो मोटिया मक्के खां फिरी मदीने में ताजदार मदीना जे दरबार ते हलियासी या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह असा गुलामन जी मदद फरमायो या हबीब अल्लाह असा के बुधायो त ईमान वारे जी निशानी कहिड़ी आ। मुझे मुस्तफा करीम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही ववलदिही वन्नास अजमईन। मुझे मदीने जे शहंशाह फरमायो याद रखी छॾियो तव्हां मां कोई शख्स भी तेस ताईं ईमान वारो नथो थी सके। कोई शख्स भी ला युमिनु अहदुकुम तव्हां मां कोई हिकु शख्स भी तेस ताईं ईमान वारो नथो थी सके हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही ववलदिही वन्नास अजमईन।
जैसी मां मुस्तफा जे ज़ात खे पंहिंजे औलाद खां वधीक प्यारो नथो रखे, पंहिंजे अबे अम्मा खां वधीक प्यारो नथो रखे। कायनात में जेतिरा भी इंसान आहिनि, जैसे सभिनी खां वधीक मां मुस्तफा के प्यारो नथो रखे, तेसे ईमान वारो नथो थी सघे। हाणे मुसलमान मां तो खां तो पुछा, मुझे महबूब करीम जी पाक जुबान मां ईमान दी तशरीह बुधे, अल्लाह जे कुरान मां ईमान जी तशरीह बुधे, वरी पंहिंजे छाती पाए पंहिंजे दिल में निहार, वो निहारी दे त दिल अंदरों आवाज दी दई त इहा उहाई निशानियां जेका अल्लाह जे कामिल वलियन जे गुलामन में मौजूद आ। श्योरिटी सां बआवाज़े बुलंद चई सघूं था त जेका अल्लाह जे वलियन जे गुलामन जी जमायत आहे, गुनहगार थी सघनि था, खतादार थी सघनि था, बेकार थी सघनि था, पर बेअदब नथा थी सघनि। याद रखी छॾियो, गुनहगार हूंदा, खतादार हूंदा, बेकार हूंदा, बेअदब न हूंदा। छो जॾहिं जेके वलीअ जो अदब कनि था, जेके मुर्शिद जे हथ खे चुमनि था, आलिम दीन खे निबड़ी मिलनि था, उन जे हथ खे चुमी ॾेई इज़त कनि था, जेके आलिम जी इज़त कंदा, जेके वलीअ जी इज़त कंदा, ॿुधा उहे सहाबा जी इज़त कंदा या कोन कंदा? जवाब दे। जेके सहाबा जी इज्जत कंदा उहे अंबिया जी इज्जत कंदा या कोन कंदा? जेके अंबिया जी इज्जत कंदा उहे मुझे महबूब मुस्तफा ता जान कुर्बान कंदा या कोन कंदा? कंदा न त मुबारका तोखे मुझे करीम रब ओ सुनो सिलसिलो तोखे अता फरमायो आ, नसीब कयो आ। जो त कंहिंजे वस जी गाल नाहे, हीअ बि मुझे रब जी मेहरबानी आ। पर अल्लाह फरमातो मैं यहदिल्लाहु फहुवल मुहतद। छा अल्लाह फरमायो मैं? थोड़ो त ॻाल्हायो। मैं यहदिल्लाहु फहुवल मुहतद, जेको हिदायत जो तलबकार थींदो आ, जेको हिदायत करीम रब खां घुरंदो आ, मुझो रब उनखे हिदायत वारो बनाईंदो आ। खुद खोलिए कुरान, मैं यहदिल्लाहु फहुवल मुहतद। आयत जो इहो हिस्सो मुंहिंजा दोस्त पॉजिटिव थ्योरी ॿुधाए रहियो आहे त जेको तलब कंदो आहे हिदायत जी, ओ मुंहिंजा करीब रब तो राज़ी थी, तुंहिंजो महबूब राज़ी थे। अल्लाह फरमाए थो फहुवल मुहतद, उहो ई हिदायत वारो थींदो आहे। अल्लाह उनखे ई हिदायत ॾींदो आहे जेको तलब कंदो आहे। अॻियां अल्लाह ताला छा थो फरमाए, वमन युज़लिल फलन तजिद लहू वलिय्यम मुर्शिदा। मुझो बेनियाज रब फरमाए रहियो आहे, जेको हिदायत जो तलबगार हूंदो आहे उनखे रब हिदायत अता फरमाईंदो आहे। ऐं जेके मुझो करीम रब दुनिया में बर्बाद करण चाहींदो आहे, दुनिया में जेके ज़िल्लत जी ज़िंदगी ॾियण मुझो रब तो क़ुरान में फरमाए चाहींदो आहे, वमन युज़लिल फलन तजिद लहू वलिय्यम मुर्शिदा। मुझो रब तो फरमाए उनखे कोई मददगार, उनखे कोई वली नसीब को न कंदो आहे। अल्लाह जो कुरान खोले वनी पढ़ मुंहिंजा दोस्त, मोटी हला शुक्र कर रब जो कुरान ॿुधाए रहियो आहे। जंहिंखे वलियन जी रब सोहबत नसीब कई आहे, यकीनन ओ हिदायत वारो आहे। सागी जगह ते मोटी हला, छो त हिकड़े नुक्ते के खोली दे हिते रात जो हिस्सो खपंदो। अर्ज पे कयूं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मुझे करीम रब फरमायो अल्लाह वलिया, अल्लाह वालिया, अल्लाह मददगारा, अल्लाह वारिसा। कहजो जो ईमान वारन जो, कहजो
कहजो ईमान वारन जो निशानियों कहिड़ियूं ॿुधव उहे निशानियूं ईमान वारन जो जेके मुझे महबूब मुस्तफा के पंहिंजे जान खां वधीक प्यार कंदा कैसा प्यार कंदा हन ॻाल्हायो हिते छो आया हो भला भत खाइण न भत त हिकिड़ो बहानो आहे भत त हिकिड़ो बहानो आहे असल ॻाल्हि चाहे चो असल पंहिंजे यार जूं ॻाल्हियूं ॿुधण जे लाइ अचो वेही कयूं गॾिजी ओ सचे सरदार जूं ॻाल्हियूं ओ जुड़ी दुनिया जंहिंजे सदके उन मन ठार जूं ॻाल्हियूं छो त पंहिंजे कयो नूर मां पैदा पंहिंजे महबूब खे मौला हुयो अव्वल आयो आखिर उन सरकार जूं ॻाल्हियूं उन यार जूं ॻाल्हियूं कढाया हो छाजे लाइ उन जे यार जूं ॻाल्हियूं था कयूं असां दुनिया जे दस्तूर खे आॾो रखी करे इहो तस्लीम करे वरितो आहे त जंहिंखे राज़ी करणो आहे त उन जे यार जी तारीफ़ करणी आहे असांखे पंहिंजो रब राज़ी करणो आहे कंहिंखे राज़ी करणो आहे जवाब सुणे करीम रब खे राज़ी करणो आहे जॾहिं सुणे रब खे राज़ी करणो आहे उन जे महबूब ते दुरूद सलाम पढ़णो आहे असांजो रब बि राज़ी थींदो त मदीने वारो मीर बि राज़ी थी पवंदो अल्लाह मददगार अल्लाह वालिया अल्लाह वलिया अल्लाह वारिसा कहजो चो ईमान वारन जो कहजो ईमान वारन जो जन जो मुझो करीम रब मददगार जन जो वाली वारिसा मुझो रब चादो फरमाए तो उन्हनि सां मां मदद कीअं कंदो हां युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर सब गर्मी में युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर मुझो बेनियाज़ रब मदद इएं कंदो आहे जो उन्हनि खे बर्बाद न मां कढी करे तबाहिन मां कढी करे बेफरमाननि जे रस्तनि तां कढी करे उन रस्ते ते मुझो रब आणींदो आहे जेको रस्तो मुझे करीम रब जे रज़ा वारो हूंदो उन करीम रब जे रज़ा वारे रस्ते खे मुझे करीम रब कुरान में छा फरमायो इलन नूर छा फरमायो इलन नूर यानी जेको रोशनी वारो रस्तो आहे जेको नूर वारो रस्तो आहे उहो ई मुझे करीम रब जे रज़ा वारो रस्तो आहे ओ मुंहिंजा मौला उहो रस्तो कहिड़ो आहे असां त तोसां प्यार जा परवाना असां त तोसां मोहब्बत जा परवाना दिल चवे थी मौला रात ॾींहुं तुंहिंजी हमदो सना कयूं दिल चवे थी मौला रात ॾींहुं तुंहिंजी हमदो सना करे तुंहिंजा गीत ॻायूं मौला चो त तोसां प्यार था कयूं मुझो रब फरमाईंदो आहे ओ मूंसां प्यार जी दावा करण वारा तूं मूंसां प्यार कहिड़ो कंदे तूं न मूंखे ॾिसी थो सघी न छुही थो सघी न मुंहिंजो आवाज़ ॿुधी थो सघी मौला अंदर में जो उन्स मौजूद आहे रब थो चवे मां रब तोखे ॾस थो ॾियां तूं मुंहिंजे महबूब सां प्यार कर मां पाण ई तोसां प्यार करे छॾींदुसि पढ़ा कुरान इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी ओ मुझे महबूबा जी मुझे करीम रब मां अल्लाह जे आशिकन खे चओ मां अल्लाह जे आशिकन खे चओ जेकॾहिं इन इश्क खे हमेशा पक्को करण चाहियो था त
तपो थोड़ो पंहिंजो रुख मटायो अर्श दे निहारण जे बजा थोड़ो फर्श दे निहार अर्श दे निहारण जे बजा थोड़ो फर्श दे निहारो छो त अर्श भी हिक हकीकता फर्श भी हिक हकीकता पर अर्श जी हकीकत तव्हां खां मख्फी आ फर्श जी हकीकत तव्हां जे साम्हूं आ उन फर्श वारी हकीकत के कबूल कंदे फर्श ते रहण वारे फर्श ते रहण वारे मुझे महबूब मुस्तफा सा प्यार कयो मां रब थी वायदो थो कयां युहिब्बुकुमुल्लाह तव्हां मुझे महबूब सा प्यार कयो मां रब थी वायदो थो कयां मां तव्हां सा प्यार कंदुसि न रुगी प्यार कंदुसि वयग़फ़िर लकुम तव्हां खे माफ़ भी करे छॾींदुसि यानी तव्हां सां प्यार भी कंदुसि तव्हां जो बेड़ो पार भी करे छॾींदुसि मुझे रब जा फरमायो ख़ुरिजहुम मिनज़ ज़ुलुमाति इलन नूर त नूर चाहे जो ज़ाते मुस्तफ़ा है गाला गाला नूर चाहे अच कुरान का पुछ ओ मुझा मौला ओ मुझा करीम रब तो पंहिंजे पाक कुरान में फरमायो मां मददगार आहियां मोमिनन जो वाली आहियां मोमिनन जो पारस आहियां मोमिनन जो मदद भी उन्हनि ईमान वारनि जी कंदो हां उन्हनि खे ज़ुल्मनि मां तबाही बर्बादी मां कढंदो हां नूर वारे पासे वठी वेंदो हां ओ मुझा मौला उहे बर्बादी वारनि रस्तनि मां निकिरण जे लाइ नूर वारो रस्तो कहिड़ो आहे मुझे रब फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना मुझे बेनियाज रब फरमायो हो नूर वारो रस्तो मुझे महबूब मुस्तफा जी ज़ाता ओ मुझा करीम रब भला कहिड़ियूं ॻाल्हियूं हर जवाब कुरान मां वाइदो कयो अथमि न हर जवाब कुरान मां ओ मुझा सुहिणा करीम रब भला कहिड़ियूं ॻाल्हियूं तुझे महबूब जूं अमल वारियूं वठूं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां पोइते थियूं मुंहिंजो रब चवे थो ख़बरदार थी जा इहो अख़्तियार मां रब पंहिंजे यार खे ॾेई छॾियो आहे असां अर्ज़ कहिड़ो कयो मौला नूर त तुंहिंजो पिरी आहे रस्तो त उन जो वठो हुकुम कई त लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना लेकिन मुंहिंजा मौला केतिरो हद त मुक़रर कर कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे वठूं कहिड़ियुनि खे छॾियूं मुंहिंजे रब चयो त इहो अख़्तियार मां कंहिंखे ॾिनो आहे थोड़ो त ॻाल्हा इहो अख़्तियार पंहिंजे महबूब खे ॾेई छॾियो आहे कीअं ॾिनो आहे हिते बि रब जो क़ुरान पढ़ंदुमि मुंहिंजे करीम रब फरमायो वमा आताकुमुर रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु मुझे बेनियाज़ रब फरमायो जेकी कुछ मुझो महबूब ॾींदो वञे बिस्मिल्लाह करे वठंदा वञो जेकी कुछ वमा आताकुमुर रसूल जेको कुछ मुझो रसूल अता करेव यानी रब थो चवे पैदा कंदड़ मां वॾीदड़ मुझो महबूब मुस्तफा जेकी कुछ मुझो महबूब ॾींदो वञे वठंदा वञो वमा नहाकुम अन्हु फंतहू मां पंहिंजे महबूब खे अख़्तियार ॾेई छॾियो आहे मुंहिंजो महबूब जंहिं ॻाल्हि खां रोकेव उते जो उते रुकिजी वञो न त मां अल्लाह जो क़ुर्ब हासिल करे कोन सघंदो
यानी मुझो रब जन जी मदद फरमाइंदो आ, जन जो वाली वारिस मुझो रब होंदो आ, उन्हनि खे केॾांहुं कढंदो आ जो दुश्मननि जे दरन खां कढी पंहिंजे महबूब मुस्तफा जे दर ते मुझो रब पहुचाए छॾी। काथे पहुचाइंदो आ? गला गला काथे पहुचाइंदो आ? पंहिंजे महबूब इलन नूर दरे मुस्तफा ते मुझो रब पहुचाइंदो आ। छो त मुझो रब चतो मैं यहदिल्लाहु फहुवल मुहतद, जेको हिदायत जो तलबगार होंदो आ हिदायत उन खे मिलंदी आ। हिदायत कंहिंखे मिलंदी आ? जेको दरे मुस्तफा ते ईंदो आ। हिदायत कंहिंखे मिलंदी आ? हिकड़े मिंट ला मोट सुणे सैयदना अबू बकर सिद्दीक चो रज़ियल्लाहु तआला ओ अबू बकर जीव पुछण वारा दे खबर रब सां वधीक प्यार थो करी महबूब मुस्तफा सां। सवाल करण वारे सवाल कयो आ, कंहिंखां सवाल कयो आ? सुणे अबू बकर सिद्दीक खां सवाल कयो आ। मुझे दिल पर अबू बकर सिद्दीक जो जवाब ॿुध, जे मां प्यार वधीक महबूब मुस्तफा सां थो कयां। जी तोखे पैदा कहे कयो आ? चे मुझे अल्लाह। जे तोखे इज्जत कहे ॾिनी आ? मुझे अल्लाह। तुझे जिंदगी मौत जो मालिक केरु आ? चे मुझो अल्लाह। जे जॾहिं सब कुछ तुझो खालिक भी अल्लाह, मालिक भी अल्लाह, जिंदगी मौत ॾियण वारो भी अल्लाह, तो प्यार उन सां वधीक छो नथो करी? जे सब कुछ करण वारो ॾियण वारो त मुझो अल्लाह आ, पर उन अल्लाह जी सुञाणप किथों मिली आ? मुस्तफा ता मिलिया। सुने अबू बकर सिद्दीक फरमायो मां अबू बकर पहिरीं भी हुयुस, मुझो रब उन खां भी अग मौजूद हुयो, लेकिन तेसी कोन पे उन यार खे सुञातम जेसी दरे मुस्तफा जी गुलामी नसीब न थी। मां पंहिंजे रब खे तॾहिं सुञातो आ जॾहिं दरे मुस्तफा जी गुलामी मूंखे रब ता फरमाई आ। इन करे मां पंहिंजे महबूब मदीने जे मीर सां प्यार थो कयां। उन महबूब जे करे मुझो रब मूंसां प्यार करे रहियो आ। पोइ दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। भलो सौदो पे तो करी खुदा तो जाने, भलो सौदो पे तो करी। आधी रात जो टाइम आ, यार पखी भी निंड में, चीता भी निंड में, वो इंसान जला मलाइक चवन मैं युफ्सिदु फीहा व यस्फिकु दिमा, मौला है फसा दिया ए फलाइया। अज मुझो रब तो ते नाज करे रहे हो ओ फरिश्तो, तहां पे चयो मौला फलाइया फसा दिया। ओदे प्यारे गोठ में निहारियो त कीअं मुझे दिलबर ते दुरूद जूं लोल मुबारका तोखे ओ प्यारे गोठ जे रहण वारा। अज मुझो रब भी तो ते नाज करे रहियो आ, मदीने जो घोट भी तो ते नाज करे रहियो आ। फरिश्ता तुझे दुआ में गॾिजी आमीन चई रहिया आहिनि। ॿियो छा खपे? खुदा भी राज़ी हुजे, महबूब मुस्तफा भी राज़ी हुजे, ॿियो छा खपे? दोस्त थोड़ो अॻिते वधण खां पहिरीं इते ही बीहंदुसि, भले अधो आयत ते ही पूरो टाइम थी वञे, 12 थी वञनि, परवाह न आहे, पर ॻाल्हि छंडे छंडे पूरी करे पोइ अॻिते वधबो। ईअं ठीकु आहे न? पोइ भले ॻाल्हि हिकिड़ी ई छो न थिए, पर ॻाल्हि छंडे कबी। अज़ीज़ाने मन अर्ज़ पे कयूं अल्लाह जी जेका वली वारी सिफ़त आ, मुझे करीम रब जी ज़ात बाबरकात उन सिफ़त सां ईमान वारनि खे नवाज़ण लाइ कहिड़ो हुक्म फरमायो त बुराइनि खां रोके भलाईअ जे तरफ़ मोकिलींदो हां। इहा मां अल्लाह जी वलीअ वारी सिफ़त आहे। हाणे ज़रा गौर कर, दुनिया जे अंदर छा जे अंदर? दुनिया जे अंदर मुझे करीम रब पंहिंजे इन पाक सिफ़त सां जंहिं भी इंसान खे नवाज़ियो, गौर सां ॿुधिजा, मुझे करीम रब पंहिंजे इन पाक सिफ़त सां जंहिंखे भी नवाज़ियो
उन नवाज़ियल वलीअ दे निहारे जेको बिदर ते ईंदो आ न उन खां ज़ात पुछंदो आ न नालो पुछंदो आ न धंधो पुछंदो आ न गुनाह पुछंदो आ चवंदो आ बे कलब ते आंगुर रखी करे चवंदो आ तू अल्लाह जो ज़िक्र कर मुझे महबूब मुस्तफा जे शरीयत जी इताअत कर गुनाहन के छड़े दे 5 वक्त नमाज पढ़ ज़िक्र कर मुझे रब तो साराज़ी थी वींदो ये कंदो आ या ॿियो का तरीक़ो आहे इते अल्लाह जे वली जा गुलाम दिल खोले बुधायो अल्लाह जा वली जॾहिं को फकीर ईंदो आहे के पहिरीं ॾींदा आहिनि ज़िक्र पहिरीं छा ॾींदा आहिनि ज़िक्र पोइ ॾींदा आहिनि फ़िक्र पहिरीं ॾींदा आहिनि ज़िक्र पोइ ॾींदा आहिनि फ़िक्र फ़िक्र कहिड़ो मुंहिंजे महबूब मुस्तफा जी शरीयत जो फ़िक्र अल्लाह जो ज़िक्र कर मुझे महबूब मुस्तफा जे शरीयत जो फ़िक्र कर अल्लाह जे हिन मखलूक में फ़िक्रात कर सोच त मुझे अल्लाह कायनात के कीअं जोड़ियो आहे ऐं कंहिंजे करे जोड़ियो आहे ओ मुझा दोस्त अजीज अल्लाह जा उहे नेक सालिह बना जन के मुझो करीम रब पंहिंजे सिफ़त ख़ास नवाज़ींदो आहे या सिफ़त सब कंहिंजे वस जी ॻाल्हि है गाला सब कंहिंजे वस जी ॻाल्हि है चवंदो त फ़कीर ज़ाहिद भी फ़कीर आबिद चांडियो भी शाहिद चांडियो भी चवंदो त मुंहिंजा पुट 4 क़ुरान जा हाफ़िज़ थियनि मुंहिंजा 5 पुट हाफ़िज़ थियनि तव्हां मां बि केतिरनि जूं उमेदूं हूंदियूं असांजा पुट हाफ़िज़ थियनि ॿुधायो हाफ़िज़ या कंहिंजी सिफ़त आहे गला हेठा ॻाल्हायो हाफ़िज़ हाफ़िज़ माना निगहबान कंहिंजी सिफ़त आहे अल्लाह जी सिफ़त आहे मुंहिंजो करीम रब जे सीने जे मथां पंहिंजी निगाह ख़ास फरमाईंदो आहे उन जे सीने खे पंहिंजे क़ुरान करीम जे साढण जी यादि करण जी तौफ़ीक़ ॾींदो आहे जॾहिं उहो बांधड़ो पंहिंजे ताक़त सां न जेकॾहिं पंहिंजे ताक़त सां क़ुरान यादि करणु हुजे सॼी दुनिया जा माण्हू हाफ़िज़ हुजनि सभु कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे पढ़ंदो सभु को आहे हिकिड़ो शेर यादि चयो करते हैं मोहब्बत सब ही मगर हर दिल को सिला कब मिलता है करते हैं मोहब्बत सब ही मगर हर दिल को सिला कब मिलता है आती है बहारें गुलशन में आती है